अल्लाह कंदो मुझे हक में फैसलो थींदो। नरगिस बस ही दफ़ो रुगो मां बची वञा, बाक़ी तो समझो वाइदो आहे त आईंदा अहिड़ी ग़लती वरी मां न कंदुसि। ठीक है, तव्हां परेशान न थियो, खुदा कंदो तव्हांजो बचाव थी वेंदो। अल्लाह कंदो। नरगिस जी यो मसलो तो मूंखे हाणे ॾे। चलो हाँ हाँ, धणी दर ते सजदो कंदुसि त मुसीबत माफ़ थींदी न। अब्बा सजाते हाणे को आराम थे पुट? साॻियो सूर आहे मां। अल्लाह आराम कंदो बाबा। का ॻाल्हि न आहे सजाद, इंजेक्शन लॻी आहे, सभु ठीक थी वेंदो। सफ़ा थी, महिरबानी काका। वरी बि नथो मणी वञ मेहर काइनात ॾे वञ, काइनात ई तोखे बचाए सघे थी। तू काइनात जे घर वेंदे तोखां इहो बर्दाश्त थींदो? तू काइनात के ॿिए जे जीवन साथी वारे रूप में ॾिसी सघंदे न? उम्मीद है पुठे एॾो गौर सां छा पियो पढ़जे? पापा ये सजादे जी बीमारी के बारे में कुछ पढ़ियो अथव? हाँ, हू असां वारो नौजवान अदीब जंहिं लाइ संदसि दोस्तनि फंड जमा करण जो अपीलूं कयूं आहिनि। हाँ पापा, जंहिंजी बीमारी के असां डॉक्टर ने लाइलाज ॾसे
केस ॿाहिरि मोकिलण जो मशवरो ॾिनो आहे। पुट पुट तोखे बि हिन ॻाल्हि तकलीफ़ नी आहे छा? हा बाबा, तकलीफ़ छो न थींदी? असां वटि को बि अहिड़ो डॉक्टर कोन्हे जो हिन बीमारी जो इलाज करे सघे। हाँ पुट, बस मां बि मन हल्को करण लाइ ॿाहिरि निकिरी वियो हुअसि। पोइ बाबा? पोइ पुट हिन में परेशान थियण जहिड़ी का ॻाल्हि कान्हे। ईअं था कयूं जो सजाद अहमद खे पंहिंजे घर था वठी जो हिन बीमारी जो इलाज करे सघे। हाँ पुट, बस मां बि मन हल्को करण लाइ ॿाहिरि निकिरी वियो हुअसि। पोइ बाबा? पोइ पुट हिन में परेशान थियण जहिड़ी का ॻाल्हि कान्हे। ईअं था कयूं जो सजाद अहमद खे पंहिंजे घर था वठी अचूं। हाँ बाबा, मूं बि इहो ई पियो सोचो, तव्हां इलाज करे सघो था। हाँ पुट, इलाज त सजाद अहमद जो थी सघे थो, पर इन लाइ मूंखे तुंहिंजे साथ जी ज़रूरत पवंदी। बिल्कुलु बाबा, मुंहिंजो तव्हां सां मुकमल साथ रहंदो। पुट 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 पोइ त मां पुट कठिन जदोजहद करे सघां थो। हाणे तबियत कीअं आहे सजा? को ख़ासि फ़र्क़ु त कोन पियो यार। बीमारी जी मिड़ई मूंसां यारी सां पई निभाए। सजाद मायूस न थी, पाण जल्दी लंडन हली रहिया आहियूं। को फ़ाइदो कोन थींदो यार। तव्हां सभई दोस्त सभई जी तकलीफ़ में पिया आहियो। न सजाद, हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हर को माण्हू ख़ुशी प्यार सां कमु करे रहियो आहे ऐं हाणे त गवर्नमेंट फंड ग्रांट करण जो वाइदो कयो आहे। इंशाअल्लाह जल्दी ॿाहिरि इलाज लाइ हलंदासीं। ॿाहिरि वञण जो को ज़रूरी कोन्हे। सजाद अहमद जो इलाज पंहिंजे मुल्क में ई थींदो। बाबा खे यकीन आहे त सज्जाद साहब जल्दी शफ़ायाब थी वेंदो। माफ़ कजो, मां तव्हांखे न सुञातो। मां ॼाणा थो। अॻवान मुंहिंजो नालो डॉक्टर गुलाम अब्बास आहे। हे मां थोरो तारीफ़ कराए छॾियां। हे मुंहिंजी धीउ आहे उम्मीद। असां ॿई ताज़ो अमेरिका मां हिते मोटिया आहियूं। किथे तव्हां उहे डॉक्टर गुलाम अब्बास त न आहियो जिन खे नोबेल प्राइज़ लाइ नॉमिनेट कयो वियो आहे? जी, तव्हां सही सुञातो। पोइ त तव्हां असांजे लाइ क़ाबिल फ़ख्र थी आहियो। अरे बाबा, लेटी पो पुट, लेटी पो। साईं, तव्हां सां मिली तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। सचपच त भला भाग चइजनि असांजा। महिरबानी पुट। तव्हां सम्झो था त मुंहिंजी तकलीफ़ ख़तम थी वेंदी? न साईं, मुंहिंजो मर्ज़ लाइलाज आहे। ॾिस सजाद, दुनिया जो को मर्ज़ लाइलाज कोन्हे। तूं जल्दी ठीक थी वेंदे। नामुमकिन आहे। तव्हां असां सां हलो त सही, पोइ ॾिसो कीअं नथा ठीक थी वञो। नौजवान, जॾहिं त उम्मीद बि असां सां गॾु आहे त पोइ तूं कीअं ठीक थी वेंदे? हाँ पुट, तू भली बन। This may be appointed. Appointed. Within 1 hour. Within 1 hour. 1 hour. नरगिस, ॾिस, इंक्वायरी जो फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में थियो आहे। मूंखे इनाम इकराम ॾेई बहाल कयो वियो आहे। खाना खां वठी रहियोसि। गुल, असां सां धोखो थियो आहे। इन वक़्तु अंकल सां वाइदो टोड़ियो वियो आहे। वाइदो टोड़ियो वियो आहे।
छो तू पानी न पी चाहे तो मुखे सजा मिले? तो ही छा चवो था? छा चवा तो मां छा चवा तो तू खुश नहीं? तू खुश नहीं तो मैं हिते सड़ी रहियो आहियां। मां ये चाहंदी हुअसि। तू ये चाहींदी है मुझे तुझी जिंदगी ज़हर करे छड़ी? तू ये न चाहींदी त मां हिते ज़लीलो ख्वार थिया? तव्हांखे छा थी वियो आहे प्लीज? मुखे छा थी वियो? मुखे छा थी वियो? कुछ कोन थियो? वाह ॾाढो मज़े में है। इंक्वायरी मुझे फायदे में थी। हाँ इंक्वायरी मुझे फायदे में थी। इंक्वायरी होश कयो प्लीज, होश कयो। मैं केॾो न खुशकिस्मत आहियां। इंक्वायरी मुझे फायदे में थी। इंक्वायरी मुझे फायदे में थी। ये ना चाहो प्लीज, होश कयो। नरगिस मुझे बचड़न जो छा थींदो? मुझा बचड़ा केर संभालींदो? रुली वेंदा, रुली वेंदा। खुदा न करे रुली वञनि। मां आहियां न। तू छा कंदी आहे? हाँ मां मेहनत कंदी हुअसि। मां बर्बाद थी वियुसि, मां तबाह थी वियुसि। मुझे कहे जी मुखे सजा मिली आहे। मुझे कहे जी मुखे सजा मिली आहे। मुझे कहे जी मुखे सजा मिली आहे। मां बर्बाद थी वियुसि। चुपचाप बैठी हाँ। गुलमोहन जे जेल में ॾाढो दुख थी छा? अहिड़ा फिराट कंदो त जेल में तो जरूर वेंदो। अदा सां गॾु तव्हां बि त भांगे पाई वारा आहियो। हाँ तो तोखे इहो दुख आहे त मां आज़ाद छो तो घुमां पियो? ना इंसाफ़ी ते दुख त ज़रूर थींदो। अञा अहिड़ो वक़्तु कोन आयो आहे जो मूं ते कोई हथु खणे। अहिड़ो वक़्तु ज़रूर ईंदो चाकर खान जॾहिं चोर सां गॾु पाथरीदार खे बि सज़ा मिलंदी। कॾहिं बि न, कॾहिं बि न। तुंहिंजो इहो ख़ौफ़ कॾहिं बि पूरो न थींदो। हिकु ॾींहुं ज़रूर थींदो। बाबा कहिड़े नतीजे ते पहुता आहियो? पुट उम्मीद कंहिं बि डॉक्टर मर्ज़ खे सम्झो ई न आहे। रुगो ईअं ई दवाऊं ॾींदा विया आहिनि। तंहिं करे पुट मर्ज़ वियो आहे वधंदो। मर्ज़ सम्झण बिना दवा? हाँ पुट असां वटि इहो रुझान ई त वधी रहियो आहे। यार तूं आहीं किथे? वे वे महिरबानी। महर छा ॻाल्हि आहे? बीमार पियो लॻी? साईं हाँ ठीकु आहियां। पंहिंजो एडिटर साहब नज़र कोन थो अचे। यार एडिटर साहब बीमार थी पियो आहे। इन जे करे अॼु ज़िमेदारी मूंखे संभालणी पई आहे। अच्छा केतिरा ख़त केतिरियूं फ़ोनूं आयूं आहिनि त महर जो कालम छो बंदि कयो अथव? हाणे माण्हुनि खे छा ॿुधायूं त महर हवा जी मुठ में बंदि थी न सघंदो आहे। हाणे मां अची वियो साईं। वरी गुम थियण में देरि न कंदे, इहा ख़बर आहे? न साईं, हाणे तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾींदुसि। वाइदो? वाइदो। पोइ कॾहिं खां थो कमु शुरू करी? बसि अॼु खां ई। पोइ बिस्मिल्लाह। साईं दरअसल मां काफ़ी अरसे ताईं दुनिया खां कटिजी वियो हुउसि। जॾहिं खां कॉलम लिखणु छॾिया अथमि
उन वक्त का वठी जे अॼु ताईं जा अख़बार मिली वञा त महिरबानी थींदी। हाँ हाँ ज़रूर ज़रूर, अख़बार में मौजूद आहिनि, तूं वेही ॾिस, मां हिकु अख़बारी कॉन्फ्रेंस अटेंड करे थो अचां। ठीक ठीक। चङो महिरबानी। एडी ट्रेजेडी थी आहे। मेहर, तू अच्छा मेहर, मेहर तू है कितने तरह दिया कितना गुम थी है। सजन मिठू ने तुझे ॿुधायो हलियास सुठो कई मेहर, ॾाढो सुठो कई। तूं को फिक्र न कर, काइनात जे कातिरनि खे ज़रूर सज़ा मिलंदी, ज़रूर। मां अची वियो आहियां। भाऊ कब्रिस्तान था वञूं? हाँ मिठू, मां बि तव्हां सां हलां? न तूं वेह, अॼु मां थी थो अचां। मेहर, तू उदास आहीं? तू जो नाई काइनात कीअं न दुख थींदो? जे तुंहिंजी क़दर कयां त इहा सज़ा छो मिले आहे? तुंहिंजे कातिल खे ज़रूर सज़ा मिलंदी, ज़रूर सज़ा मिलंदी। मेहर, मां तुंहिंजो इंतज़ारु करे रही हुअसि। तॾहिं त मां हिननि गहरनि अंधेरनि मां तो वटि आयो आहियां। मेहर, मां तोखे ई सॾींदी रहंदी हुअसि। अच मेहर, अच त तुंहिंजी काइनात खे इंसाफ़ मिले। तोसां ज़रूर इंसाफ़ थींदो काइनात, ये मेहर जो वाइदो है तोसां। कीअं त सुती पई आहे, ॼण कुझु थियो ई न अथसि। आख़िर मां काॾे वञा? हिकु औरत थी मूंखे शिकस्त ॾे,
छा करियां? लीला की केड़ी सजा ॾियां? केड़ी जो संदस रूह भी ॾकी वञे? हाँ, इहो बहितर थींदो त लीला खे वञी ॻोठ में रहायां। हवेली में बंदि रहंदी त संदस दिमाग़ ठीक थी वेंदो। हाणे तो जॻहि अज़ाब ॾियांसि। लीला, लीला, छा थियो? ख़ैर त आहे? लीला, मां ॻोठ में रहण जो फ़ैसिलो कयो आहे। ठीकु आहे। बाबा जो भी इहो ख्याल आहे त हाणे मूंखे ॻोठ में रहणु घुर्जे। आख़िर ईंदड़ लक्षण में हिसो बि त वठिणो आहे। ठीकु आहे, भले हली रहिजो, पर हींअर त मूंखे सुम्हण ॾियो। आख़िर कहिड़ी मिटी मां ठहियल आहे हीअ औरत? ख़ैर, ॻोठ हले तो खबर पवंदसि त मां कीअं तो ज़िंदगी जहनम बणायांसि। बाबा छो अची मुझे पुठियां पियो आहीं? ॿुधायो मैं न त मूंखे का ख़बर कान्हे ऐं मां ना हिकु पंहिंजे बयान तां फिरी आहियां। ॾिस मासी, तोखे सभु कुझु ख़बर आहे। तूं डिॼी पंहिंजे बयान तां फिरी रही आहीं। ठीकु आहे, मां डिॼी वई आहियां त छा तूं मुंहिंजो डपु लाहे सघंदे? मां तोसां वाइदो थो कयां, तोखे कुझु बि कोन थींदो। वाइदो थो करियां? परे थी मूंखां। तूं ॿुधायो मैं न त मूंखे का ख़बर कान्हे त कातिल केरु आहे। बेबी, तूं ख़बर पई त तव्हां वापसि आया आहियो। तुझे ख़बर है मां केॾो परेशान आहियां। तॾहिं त न चाहींदे बि तव्हां सां मिलण आई आहियां। बेबी, तव्हां दुखी हुजो, पोइ बि मां ख़ामोश तमाशाई बणिजी वियां। इहो नामुमकिन आहे मेहर। तूं भला छा थी करे सघीं? मां तव्हांजा दुख पंहिंजी झोली में खणी नथी सघां। दुख, ख़ुशियूं, का बि शइ मुंहिंजे वस में त न आहे। छॾे ॾे मूंखे पंहिंजे हालत ते बेबी। एॾी कठिन ज़िंदगी तव्हां अकेला कीअं गुज़ारींदो? मेहर, को त सहारो हुजे। कंहिं चयो त मां अकेलो आहियां? मेहर, काइनात हाणे तूं बि अची सम्झी त काइनात मूंसां गॾु न आहे। वो तो मूंसां गॾु आहे, हर दम, हर जाइ ते, चाहे वो दुनिया खे नज़र न अचे। मेहर, तव्हां इहो छा था चओ? बेबी, मां सराब आहियां। मुंहिंजे कट लॻी तोखे कुझु बि न वणे। छॾे ॾे मुंहिंजी बचन। मां तव्हांखे छॾे नथी सघां। मेहर, इहो मुंहिंजे बि इख़्तियार में न आहे। मां तोखे कॾहिं मिली न सघंदुसि बेबी, कॾहिं बि। मेहर, तू अची वञ। जी हाँ। मेहर, छा ॻाल्हि आहे? मायूस छो आई? साईं, मां मासी नूर बानू सां मिले पियो अचां। छा चई मेहर? मूंखे लॻे थो तमामु घणी ॾिनल आहे। इन करे चए थी हुन कातिल खे ॾिठो ई न आहे। ॾिनल आहे? हाँ साईं। ऐं जेसि ताईं हुनखे को मज़बूत सहारो न मिलंदो तेसि ताईं वो ॾिनल ई रहंदी। ठीकु, मूं सम्झो पुट। मेहर, पुट उथी, मां थोरी माई सां ॻाल्हायां। उथ बच्चा। थैंक यू सर। अमा, उम्मीद पुट, सजाद खे दवा ॾियण में बाक़ी 20 मिंट आहिनि पुट।
ता वञो बाबा, मूंखे याद आहे। ठीक है साईं भला मां बि तव्हां सां गॾु हलां? तूं हलंदे पुट? हाँ हाणे त मां बिल्कुलु ठीकु आहियां। न न न तूं अञा मुकम्मल तरह सां ठीक नहीं सजाद। बस तू आराम कर, असीं जल्दी का सुठी खबर था खणी अचूं। अच मेहर। जी सर। अच बाबा। चयो जो माए त मूंखे का ख़बर काने। अति 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 असीं दुनिया के उन हिस्से जा रहवासी आहियूं जिन हमेशा हक़ ऐं सच जो साथ ॾिनो आहे। भला सुभाणे जेकॾहिं अव्हां खे या अव्हां जे बचन खे कुझु थी पए ऐं असीं माठ करे वेहूं, इहा चङाई त न थींदी न भेण। साईं ॿुधो वजो, मूंखे का ख़बर काने त पोइ चङाई बुराई खे छो था विच में आणियो? मासी मासी तूं पाण बि माउ आहीं। तूं पंहिंजी धीअनि जहिड़ी छोकिरी खे इंसाफ़ वठण में मदद न कंदी आहे। भला केतिरा भेरा चवंदीअसि त मूंखे का ख़बर काने। खुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾियो, जो अची मुंहिंजे कढ पिया आहियो। अबा गुलाम वञ के ॿाहिरि छॾे अचनि। साईं यकीन करियो, अमर खे का ख़बर काने का। लीला ॻोठ हली वई, अदा गुल मोहम्मद जेल में आयो, तव्हां वञी गारमेंट्स जो दुकान खोलियो आहे। मूंखे तव्हां का इंफॉर्मेशन कोन ॾिनी आहे भाभी। सजाद तू अॻ में ठीक ना हुए, मथां मां तोखे परेशान कया हाँ। न भाभी इहा ॻाल्हि ठीकु न आहे। असांखे पंहिंजा ॾुख ऐं सुख गॾिजी शेयर करणु खपनि। हाणे तू ठीक थी रहियो आहे न, हाणे गॾिजी शेयर कंदासीं। डॉक्टर साहब अची विया। छा थियो साईं? डॉक्टर साहब मां ये मनो न थी इनकार कहीं। अच्छा मुझे बचड़े जो खून ईअं लुड़ी वेंदो। हाणे छा थींदो? मेरा तो चयो पियो त मासीअ खे मज़बूत सहारे जी ज़रूरत आहे, बयान ॾेई छॾींदी। दरअसल सजाद असांजे माण्हुनि खे एतिरो त डिॼारियो वियो आहे जो उन्हनि हाणे मज़बूत सहारनि ते भरोसो करणु छॾे ॾिनो आहे। हाँ पुट, असांजे माण्हुनि खे सहारनि बि त वॾा धोखा ॾिना आहिनि। छॾियो बाबा, तव्हां हरू भरू कंहिं न कंहिं नमूने पंहिंजे माण्हुनि जी वकालत कंदा रहंदा आहियो। Within 1 hour. पटेवाला अरे बोलू बोलू ना बोलू बोलू पटेवाला ओ पटेवाला आराम अची वियुसि पुट? न बाबा, आराम कीअं ईंदसि? चो त निंड जी गोरी यास। न न पुट न। पुट
मदहोशी ऐं आराम सुकून में फर्क हूंदो आहे। बाबा बीमारी उथली पई आहे, हाणे आराम कीअं ईंदसि? किथे आहे बाबा तव्हांजो वो हीरो जैसा दुनिया में अमन अमान प्यार मोहब्बत हक इंसाफ कायम करे सघिजे थो? अमीर हुजे या गरीब, असांजी माण्हू जो त कैरेक्टर ई मरी वियो आहे। तव्हां छो ॾेखारिया मूंखे अहिड़ा ख्वाब बाबा? आख़िर छो ॾेखारिया तव्हां मूंखे अहिड़ा ख्वाब? साईं मासी नूर आई आहे। आज ताईं मां अची वई आहियां। मां कोर्ट में बयान ॾींदसि त जमाल ई कातिल आहे। ॾिसो ॾिस पुट, असांजे माण्हू जो कैरेक्टर मो न आहे पुट। साईं हाणे मूंखे या मुंहिंजे बचनि खे कुझु बि थिए, मां पंहिंजे बयान त न फिरंदसि। ही बचड़ो गुलाम ई मूंखे हिते वठी आयो आहे पाण सां। हाँ साईं, अम्मा की मां ही हिते वठी आयो आहे। ही ॾिस असांजे माण्हू खे ॾिस पुट, अञा उम्मीद दुनिया बची सघे थी पुट। सॉरी बाबा, मूंखे पंहिंजी कलामी ते शर्मिंदगी आहे। पुट हमीदा, पुट तूं मूंखां सदाईं पुछंदी आहीं त मुंहिंजा हीरा कहिड़ा आहिनि? जी बाबा। हा न पुट, ॾिसी छॾ, ही मुंहिंजा हीरा आहे, ही आम माण्हू मुंहिंजा हीरा आहे। हदी नूर पारो, गुलाम ऐं सज्जन पुट। सज्जन? हाँ पुट, सज्जन जे पंहिंजी समूरी हयाती मूं सां ई मुंहिंजे खानदान वारनि सां वफ़ादारीअ में निभाए छॾी पुट। असांजे घर, असांजे मिल्कियत जी संभाल रखियाई, कॾहिं बि उनखे ज़ाया करण लाइ न सोचाई पुट। ओ बाबा, मुझे तो ख्याल ही न वियो। हाँ पुट, असांखे पंहिंजे माण्हू जो वॾो कम, वॾो किरदार कॾहिं बि नाहे नज़र ईंदो पुट। छा थियो साईं? केस नए सिर ओपन थी वियो आहे। मुजरिम गिरफ़्तार थियो या न? सजाद बाबा, मुजरिम वेंदो किरां? अॼु न त सुभाणे ज़रूर गिरफ़्तार थींदो। तूं दिलि जाए कर सजाद। खणी केतिरो बासर छो न हुजे, पर हाणे हू बची न सघंदो सजाद। मेहर नज़र नथो अचे। मेहर बि कातर खे पकड़ाइण में लॻो पियो आहे। साईं मुंहिंजे मक़तूल दोस्त दुर्ममन जी डायरी आहे। दुर्ममन जमाल जे सहुरे ऐं तव्हांजे दोस्त सेठ यासीन वटि कमु कंदो। का ख़ासि ॻाल्हि? मुजरिम गिरफ़्तार थियो या न? सजाद बाबा, मुजरिम वेंदो किरां? अॼु न त सुभाणे ज़रूर गिरफ़्तार थींदो। तूं दिलि जाए कर सजाद। खणी केतिरो बासर छो न हुजे, पर हाणे हू बची न सघंदो सजाद। मेहर नज़र नथो अचे। मेहर बि कातर खे पकड़ाइण में लॻो पियो आहे। साईं मुंहिंजे मक़तूल दोस्त दुर्ममन जी डायरी आहे। दुर्ममन जमाल जे सहुरे ऐं तव्हांजे दोस्त सेठ यासीन वटि कमु कंदो। का ख़ासि ॻाल्हि? हिन में ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु हिकु अंडरवर्ल्ड कमु कंदड़ सेठ जो ज़िक्र बि आहे। सेठ जो नालो लिखियल आहे? नालो लिखियल कोन्हे, पर इहो सेठ यासीन बि थी सघे थो। इनजी बि तहक़ीक़ कराईंदासीं। सजाद पुट, जेकॾहिं